बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे रात जो तकलीफ़ आई हूंदी इन बारिश के करे, लेकिन बारिश खुदा जी तरफा हुई। हमेशा जमायत के वास्तेदारन के दोस्तन के काफ़ी सालन खां चवंदो पियो अचां जो हालात मौसम तमाम तेज़ी सां मटजी वई आहे। तंहिंजे करे कहिड़े टाइम बारिश थे, कहिड़े टाइम तूफान हवाऊं लगन, कंहिंखे काई ख़बर न आहे। अॼु उहा शइ तव्हांजे साम्हूं आहे। साल ॿिन खां जो काश्तकार आहे, जो हारी आहे, उनखे इहो ई ख़बर नथी पए जो कहिड़े मौसम में कहिड़ी काश्त कजे, छो जो मौसम सॼो मटिजी वियो आहे। तंहिंजे करे मां जमायत के वास्तेदारन के दोस्तन के चवंदो आहियां मौसम जी काई ख़बर न आहे। तंहिंजे करे तव्हां माल धारियो, गऊं धारियो, बकरियूं धारियो, घटि में घटि तव्हांखे मुनाफ़ो थींदो ऐं हिन में बरकत बि आहे। ऐं तव्हां महिरबानी करे पंहिंजे घरनि जे साम्हूं, पंहिंजी औताद जे साम्हूं निम जा वण ऐं संझांदड़ो इन जो वण लॻायो। इन सां माहौलियात बि बहितरी थींदी। अॻिते इहो वणनि जी छां तव्हांजे ॿारनि जे बि कमु ईंदी ऐं इहो सदक़े जारिया बि आहे। मूंखे यादि आहे जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि, गर्मी में दाणा निकिरी ईंदा त मुंहिंजी ॾाॾी निम जे पतनि खे पाणी में उॿारे मूंखे वेझाईंदी हुई। उन सां मूंखे तमामु वॾो फ़ाइदो थींदो। तव्हां वण बि पोखियो, माल बि धारियो, ख़ुदा तव्हांखे बरकत ॾींदो। ईद ते कुछ मुंहिंजा दोस्त आया मूंखे मिलण, छो जो सिंध ऐं पंजाब जे मौसम में पोखाई में 20-25 ॾींहं जो फ़र्क़ु हूंदो आहे। त मूंखे ॿुधाइनि पिया साईं असां फुटी खाईसीं, अञा फुटी आहे त मथां बरसाति अची वई आहे, हाणे वरी असांखे हल थो ॾियणो पए, वरी ॿिज वठिणो पवंदो। ॿिज बि सस्तो नथो मिले, ॿिज बि महांगो आहे। त काश्तकार बि पंहिंजी जाइ ते परेशान आहिनि। तव्हां वटि कणिक लथी आहे त सरकार तव्हां खां वठण जे लाइ तयारु न आहे। इहो सभु शयूं एग्रीकल्चर में ज़मींदारनि खे, काश्तकारनि खे मुंहुं ॾियणो थो पए।
तंहिंजे करे जेतिरो माल धारियो तव्हांखे बरकत थींदी। ॿियो तव्हां पंहिंजे नंढे ॿारनि जे ज़हन में हाणे खां ई विझो जो हे जो फौज आहे पाकिस्तान जी, हे असांजी पंहिंजी फौज आहे। हिन फौज जे करे असां इज़त सां पिया घुमूं। तव्हां फलस्तीन खे ॾिसो, गाज़ा खे ॾिसो, यहूदियनि केतिरा ॿार बच्चा मासूम ॿार मारे छॾिया आहिनि। छो? छो जो उन्हनि वटि फौज न आहे। असां वटि फौज आहे, तंहिंजे करे इज़त सां पिया हलूं। फौज जे लाइ, मुल्क जे लाइ, जिते भी मुसलमान रहे तो उनके लिए हमेशा तव्हां दुआ घुरो। जॾहिं तव्हां वांदा वेठा आहियो, कलात शरीफ़, दुरूद शरीफ़ इन जो विर्द कयो। पंहिंजी न्याणियुनि ते तवजो ॾियो, पंहिंजे नौजवान ॿारनि ते तवजो ॾियो जो ग़लति सोबत में न वञनि। अगर एक दफा ॿार ग़लति सोबत में अची वियो त माउ पीउ जे लाइ बि तकलीफ़ आहे, पाड़े वारे जे लाइ बि तकलीफ़ आहे। तंहिंजे करे ॿारनि ते तवजो ॾियो। कोशिश करे जेतिरो पढ़ाए सघो पढ़ायो, छो जो अॻिते पढ़ाई कमु ईंदी। ख़ुदा ताला तव्हांखे, तव्हांजी औलाद खे, तव्हांजे मिट माइटनि खे ऐं जेतिरा भी मुसलमान आहिनि जिते रहनि था, ख़ुदा ताला हुज़ूर पाक जे सदक़े में पंहिंजे हिफ़्ज़ ओ अमान में रखे। तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में ख़ुदा ताला बरकत अता फरमाए। मुसलमान जाते भी रहे तो खुदा ताला एतरी तौफ़ीक़ फरमाए जो पंहिंजे तकलीफ़नि मां ॿाहिरि निकिरी सघे। चाहे ग़रीब हुजे या अमीर हुजे, वॾो माण्हू हुजे या नंढो माण्हू हुजे, ग़मी ख़ुशी हर कंहिंजे घर में अचणी आहे। तंहिंजे करे पाड़े वारनि सां तव्हां इज़त सां मोहब्बत सां हलो, छो जो मिठू माइट जेसि ताईं पहुचनि, पाड़े वारो अॻु में पहुचंदो आहे। ख़ुदा ताला तव्हां सभिनी खे आबाद रखे, पाकिस्तान खे ता क़यामत क़ाइम दाइम रखे। ख़ुदा ताला असांजी फ़ौज खे एतिरी तौफ़ीक़ अता फरमा सघे जो असांजी सरहदनि जी ऐं असांजी हिफ़ाज़त करे सघे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद। मेरे परवरदिगार को अपनी खिदमत के बरकत में पेंशन पाक के बात का कदम के अल्लाह से मेरे परवरदिगार को अपने कब्र के किताब से पनाह में रखे। ये मेरे परवरदिगार हम गुनाहगार हैं, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सच्चे हमारे गुनाह बख्श, हमें हर हालत, हर तकलीफ, हर मुसीबत से पनाह में रख। ये मेरे परवरदिगार अपने हबीब के सदके में हमारे गुनाह बख्श, हमें जन्नत में जगह फरमा। ये मेरे मालिक तो हमारे रिज़्क़ पर रोज़ी में बरकत अता फरमा। अष्ट सत्य की खात्मा होता है। इमाम हुसैन ये दुआ कबूल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।